अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां सभु ठीकु हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु मूं हिकिड़ो गूगल मां फ़ोटू लधो आहे शमन अली ऐं फौज़िया सूमरो जो। हिकु पुराणो 1996 जो ही फ़ोटू आहे ऐं हिते कुझु अख़बारुनि वारा लिखनि था त डिस्को खां पोइ फौज़िया सूमरो ऐं शमन अली माण्हुनि खे तफ़री फ़राहम कनि था। थोरे इंडियन धुनुनि जे ज़रिए मिसाल ॻाइनि था कुझु इंडियन धुनूं जेके 1990 खां वठी इंडियन धुनूं जेके पंहिंजा सिंधी शाइर आहिनि उहे कापी कनि था, उन्हनि जी तिर्ज़ ते कलाम ठाहिनि था। पर उन तिर्ज़ हुजण बावजूद बि माण्हुनि जे दिलनि ते असरु थिए थो, लिखनि था। असां वटि हाणे सिंधी फ़नकारनि जो बरहान अची वियो आहे ऐं चंदुर जा गीत उन करे नशर नथा कया वञनि जो हर हंधि पीरनि सां अलाह ॾिनो। एतिरो ई आहे ऐं हिन जा कालम वग़ैरह आहिनि, उन में वॾी कचहरी आहे इन बारे में। सो तव्हांखे ही कीअं लॻो वीडियो? जेकॾहिं भलो लॻो हुजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु करे छॾींदा।